दीवा पेश करियां। ड्यूटी आए मालकन जी सजी संगत दोस्तन जो घुराए तो जन मुख्य खिदमत करने जो मौको मिलो है। महफिल स्टार्टिंग बाबा बुल्ला शाह जी काफ़ी सा तो वरी फरमाशन के सजी संगत के पंहिंजे हिसाब सां एक काफ़ी पंहिंजो मूड ठाहियूं तो जेका संगत फरमाश कंदी इंशाअल्लाह। फकीर होवे जो फिक्र करे फकीर होवे जो फिक्र करे जो वहदत को न घटावे खावे मास हटादा तो शक्ति नाल हटावे फकीर होवे जो फिक्र करे जो वहदत को न घटावे जेको फकीर हूंदो जेके अल्लाह पाक जो इश्क हूंदो वो सदाई खता हूंदो तारुन हूंदो। फकीर बटे मन कोन थींदो आहे उनके अल्लाह जो इश्क जेके हूंदो खता हूंदो। फकीर या ॻाल्हि कई फकीर होवे जो फकीर होवे जो फिक्र करे जो वहदत को न घटावे खावे मास हटादा तो शक्ति नाल हटावे शब रोज करे प्या खेजे ते निंड करार विनावे हक तई को हासिल किसी शाह रखल जड़ा कल्बी जिक्र कमावे इंसाफ किथा युहान सरासर जाहिर है बस मोहब्बत वाले मांझी मारण कम इहिंदा माहिर है नत्य कलबल दे विच कीता जेड़ा तो हुसैन साबर है फकीरां दा
Come on,